जी सिंध महाज पारां सिंध जे वसीलनि जी मालिकी जाग्राफी तहफ़ुज़ लाइ हमें माण्हुनि जो तहफ़ुज़ सिंध मार्च हैदराबाद में कढियो वियो। मार्च जी सिंध महाज जे सरबराह रियाज़ अली चांडियो जी अॻुवाणी में सखी सतार दिनों चोलियाणी हाउस खां निकिरी शहबाज़ बिल्डिंग खां थींदो हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं जलसे जी सूरत इख़्तियार करे वियो। जलसे में कारकुननि सिंध जी बका ऐं वसीलनि जी मालिकी लाइ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते जी सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो ख़िताब कंदे चयो त सिंध जा वसीला सिंध जी मर्ज़ी खां सवाइ कूड़नि क़ानून ऐं हथ ठोके आइन ज़रिए फुरिया ऐं लुटिया पिया वञनि। सालनि खां क़ौमी कारकुन खे खंबे गुम कयो वियो आहे। 10 सालनि खां सुहेल रज़ा भट्टी खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजो न नाश मिलियो न ई पतो आहे। हुन चयो त सिंध खे इंतिज़ामी यूनिट जी आड़ में विरहाइण वारा मनसूबा फौरी तौर ते ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में सिंध जे माण्हुनि जो सख़्तु रद्दमल ईंदो। जलसे खे जसकम चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी, जी सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर ऐं जी सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर जमाली ख़िताब सिंध मुक़द्दस अक़ीदो ऐं ईमान सिंध मुक़द्दस अक़ीदो ऐं ईमान सिंध अंजील गीता ऐं क़ुरान सिंध जीअरे मोए अजो ऐं अमुन पाण खे हाणे आज़ाद घुरिजे वतन सिंध खे हाणे आज़ाद घुरिजे वतन। भाउरो दोस्तो मुंहिंजूं न्याणियूं भेनरूं साथी साथियो ऐं जी सिंध महाज जे कारकुननि हैदराबाद रीजन मीरपुर ख़ास रीजन हिटशाह नवाब शाह नौशेरे जे साथियुनि ऐं सभिनी जी सिंध महाज जे साथियुनि ख़ुसूसन वाइस चेयरमैन जनरल सेक्रेटरी सैयद नवाज शाह गफ़ार मीरजद ऐं ज़ुल्फ़कार बुलेदी बुडल जमाली कमाल मार रमज़ान माछी अयाज सोलंगी इन्हनि सभिनी खे जस थो ॾियां कि भईया महिनत कई। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भाउ डॉक्टर नियाज़ कालाणी जो, नवाज़ खान ज़ौहर जो, मिस्टर मोहतरम शबीर जमाली जो ऐं इहे सभु दोस्त जेके आया आहिनि। सिंध जे तहफ़ुज़ जो मार्च जीअं सिंध महाज फ़ैसिलो कयो हो त असां सिंध अंदरि करोड़नि इंसाननि जे वजूद जे लाइ पाकिस्तान हुकुमराननि ऐं उन्हनि जे छाड़तनि ऐं उन्हनि जे ॾोहारी सिस्टम जो जेको सिंध जे माण्हुनि खे महफ़ूज़ कयो आहे उन जे ख़िलाफ़ तहफ़ुज़ सिंध मार्च जी शुरूआत असां हैदराबाद खां कई। तोड़े जो मुंहिंजी माउ मुंहिंजे दुआउनि जा दर मुंहिंजूं ॿ वालदाऊं हिकु अॻ में वफ़ात करे वई, हिकु वफ़ात 18 तारीख़ कई आहे। मां जॾहिं बि हैदराबाद में सियासी मूवमेंट कंदो हुउसि त अॻ में पंहिंजी माउ खे पेरें पवण ॾींदो हुउसि। अॼु उन जाइ ते जंहिं जाइ ते उहा वेहंदी हुई उन जाइ खे ॾिसण वियो हुउसि। मूंखे मुर्शिद लतीफ़ जो शेर यादि आयो त अॼु न ओटाकुनि में तालिब तवारी आदेशियूं थी विया मड़ियूं मारी जीअं खे जियारी से लाहू थी लॾे वियो। पर जीअं सिंध महाज जी क़यादत फ़ैसिलो कयो त ही तहफ़ुज़ जो शुरूआत कई अथऊं, अमर खे ख़राज पेश कंदुसि, उन जूं ज़िम्मेवारियूं अदा कंदुसि, कुल गांधी थींदुसि, पर रोडनि रस्तनि ते नारो हणंदासीं तुंहिंजो रापर मुंहिंजो रापर, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, दरिया ते धारो, दरिया ते धारो, तुंहिंजे बंदर ते धारो, कोयले ते धारो, तुंहिंजे वजूद ते धारो। इहा शुरूआत कंदासीं। अॼु जीअं सिंध महाज जो बहादुर साथी रफ़ीक सूमरो रफ़ीक कालाणी उनजो लाॾाणो थियो आहे। बलोच तहरीक जो
मामा कदीर बलोच जो नानाणो थियो आहे। अॼु सिंध जे हिलाली पुट इदरीस राजपूत जो नानाणो थियो आहे। अॼु 2015 में मासूम जीएम सैयद जे आशिक सुहान भट्टी जे अगवा थियण जे करे जो पीर अॼु शहीद थियो आहे, जंहिंखे 2015 में तव्हां अगवा कयो। अॼु हर तरफ़ जनाज़ा खड़ा आहिनि, पर जनाज़नि जे बावजूद सिंध जे चपे चपे ते एहतजाज आहे त सिंध ॾोहारी क्रिमिनल ऐं लुटमार जो निज़ाम जी इनकारी आहे। सिंधु देश मुझो रहबर अॼु इन जनाज़नि जे दौरान ऐं जबरी गुमशुदगियुनि जो ख़ौफ़, मासूम कारकुननि जूं अगवाऊं, जबरी गुमशुदगियुनि सां गॾु सिंध में पुलिस गर्दी, हाफ फ्राई, फुल फ्राई, भाड़ेल राज, मनुष्यात जो राज ऐं आसिफ ज़रदारी खे इस्लामाबाद गुज़िरियल 20 सालनि ताईं करप्ट सिस्टम जे नाले सां इन सिस्टम जे राज जे ख़िलाफ़ सिंधो तहफ़ुज़ जे लाइ सिंधो तहफ़ुज़ जो भार। घणा सूबा मुंहिंजे दोस्तनि ॻाल्हायो आहे, असां सूबो न आहियूं। सिंध 40 जी करारदाद पाकिस्तान न गौर सां पढ़ो। सरकार लाहौर जी करारदाद जे रोशनी में फ़ैसिलो कयो हो त आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार रियासतूं क़ाइम थींदियूं। उन जे रोशनी में साईं जीएम सैयद करारदाद लाहौर जी रोशनी में सिंध जो आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार स्टेट्स जो खे सिंध सॼी इंडोज़ कयो हो। पर असां सूबा न हज़ारनि सालनि जो वतन आहियूं। असां वतन ऐं तारीख़ तहज़ीब ॿोली लिखंदो। तव्हां सिंधी ॿोली जो इनकार करे चयो हो त जे क़ौमी ॿोली सिंधी थी त इस्लाम ख़तरे में। अॼु जमायत इस्लामी जे दहशतगर्द हाफ़िज़ नईम जे हथां अजरकनि जी तौहीन आहे। जमायत इस्लामी क़ानून इंसानी वजूद जी कातिल जमायत आहे ऐं अॼु मौलाना महदूदी खां वठी हाफ़िज़ नईम ताईं जमहूरियत इंसाफ क़ौमुनि जी तारीख़, तहज़ीब ऐं वसीलनि ऐं इख़्तियारनि जो इनकार कंदी आई आहे। हुआ कल्ह ढाका में दहशतगर्दी, अॼु कराची, हैदराबाद, सखर में जमायत इस्लामी दहशतगर्द। जमायत इस्लामी तालीमात मोहम्मद के खिलाफ आहे। जमायत इस्लामी रसूलुल्लाह के दीन जी इनकारी जमायत आहे। मुल्ला मरई मां पितो फिसई पेट में यानी दे अल्लाह तुबियूं हणी तो धूड़ में यो वो हाफिज नहीं तकरे तव्हां खुशहाल सिंध के गुरबत भुख ऐं मजबूर करे उनखे आहिस्ता खारायो। तव्हां गुलाम सिंध के वसीला लुटियो था, वसीला लुटनि था। मुल्की मुफ़ादनि जे नाले में NFC अवार्ड पढ़ियो। मुल्की मुफ़ादनि जे नाले में कराची शहर ऐं उनजी मिल्कियतुनि ऐं बंदर ते कब्ज़ो। मुल्की मुफ़ादनि जे नाले में सिंध ऊदाईअ में कोयले ते कब्ज़ो। मुल्की मुफ़ादनि जे नाले में गैस तेल ते कब्ज़ो। मुल्की मुफ़ादनि जे नाले में 1 करोड़ सिंधी ॿार स्कूलनि खां ॿाहिरि तालीम जी तबाही। इहो मुल्की मुफ़ाद क़बूल न आहे। सिंध ऐं सिंधियत जो मुफ़ाद क़बूल। पीपल्स पार्टी आज़ाद ज़रदारी के डिज़ाइन करे वेहारियो।
जीएस महाज सॼी सिंध में ही तहफ़ुज़ सिंधवार हलाईंदो पर साईं जीएम सैयद जी बराबर कमेटी की सालगिरह रबर सिंह साईं जीएम सैयद जी सालगिरह भरपूर नमूने सां मनाए जीएस बराबर कमेटी सिंधी माण्हुनि वटि वरी लहंदी आज़ादी तालीम सेहत खुशहाली इंसानी तरक्की ऐं वजूद जी सलामती म्युनिसिपल इदारा तबाह इरिगेशन तबाह ज़राअत तबाह बुख बेरोज़गारी सॼे तेल गैस फील्डुनि खज़ाननि ते कब्ज़ो करे असांखे बुख मारियो थो अॼु प्रेस क्लब ते वेही ऐं बीही साफ़ जे साम्हूं सॼी सिंध गिरियो ऐलान इस्लामाबाद खे ॿुधाइण थो चाहियां असां 7 करोड़ सिंधी आहियूं खून जो दरियाउ वहंदो सिंध जो तहफ़ुज़ थींदो सिंध सूबो न असांजो वतन न असांजे लाशनि ते गुज़रंदो तंहिं करे आउं दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां भेणुनि ऐं न्याणियुनि जो साफ़िन जो 17 जनवरी ते हर कदम हर हथ हर कंध हर टोप ऐं पको सन तरफ़ महिरबानी जीएस हाणिया सीटुनि सां जीएस क़ौमी पार्टी जे सरबराह मोहतरम नवाज़ खान ज़मर खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। आज सरबराह मोहतरम अॼोको तहफ़ुज़ सिंध मार्च सिंध जी सालियत जे लाइ आहे हुक्मरान ग़लति फ़ैसिला ऐं ग़लति पॉलिसी लागू करे तारीख़ी क़ौमत ऐं जेके तारीख़ी वतन आहिनि उन्हनि जे लाइ ख़तरा पैदा पिया कनि उहे समूरा ख़तरा जेके सिंध जी जाग्राफियाई वहदत खे लागू आहिनि असीं चऊं था त सिंधी अवाम पंहिंजे वतन जी जाग्राफियाई वहदत पंहिंजे वतन जी तारीख़ी सालियत खे लागू ख़तरा करे कामयाब थियण न ॾींदी हुक्मरान चवनि था त सूबा वॾा थी विया आहिनि बाबा असीं सूबा न आहियूं असां तारीख़ी मुल्क आहियूं सिंध तारीख़ी तौर ते हिकु मुल्क रहियो आहे ऐं असां हिन मुल्क में हिकु क़ौम ऐं मुल्क तौरु शामिल थिया हुआसीं पर मां चवां था त तव्हां सूबो आहियो सूबा वॾा आहिनि उहे हलाए नथा सघूं सूबा नंढा हूंदा त सूबा तरक़ी कंदा जेकॾहिं दलील इहो आहे त सूबा नंढा हूंदा त तरक़ी कंदा त चवां थो त अचो त पाकिस्तान खे जोड़ियूं पाकिस्तान वॾो मुल्क आहे नंढा मुल्क ठाहींदासीं त तरक़ी कंदा सिंध आज़ाद थींदी त तरक़ी कंदी बलोचिस्तान आज़ाद थींदो त तरक़ी कंदो पख्तून पंजाबी जी बालादस्ती खां आज़ाद थींदा तरक़ी कंदा हिन सॼे खिते जे अंदरि न रुगो पाकिस्तान जे जाग्राफियाई हदनि ते पर सॼे बड़े सगीर जे अंदरि पंजाबी अमन खे ख़तरो आहे पंजाबी क़ौम जे वजूद लाइ ख़तरो आहे पंजाब जी बालादस्ती हिन धरती ते अमन जे लाइ सुकून जे लाइ तरक़ी जे लाइ ख़तरो आहे अचो पंजाबी बालादस्ती सिंध जा वसीला सिंधी आवाम जी मिल्कियत आहिनि सिंधी क़ौम जी मिल्कियत आहिनि तव्हां कारूंगर जे तौर ते था चाहियो कारूंगर सिंधियुनि जी मिल्कियत आहे असां उनखे कोरल न ॾींदासीं असां पंहिंजा समूरा वसीला सिंधु दरिया समेत तव्हांखां मोटाए वठंदासीं दरियाउनि ते डेम ठाहियो कालाबाग डेम भाषा डेम क़ौम डेम सिंध खे क़बूल न आहे अॼो कोई एहतिजाज इहो साबित थो करे सिंध जा क़ौमी कारकुन ऐं सिंधी क़ौम पंहिंजे वतन जे बचा ऐं बचा जी जदोजहद कोई ते न हूंदा असां समूरी नाकाम कंदासीं महिरबानी सरवान मोहतरम डॉक्टर न्याज़ कालानी साहब के गुजारिश के जिस्मानत ने पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि।
असां उन्हनि माण्हुनि खे जेके पाकिस्तान जे असुल हुकूमत खे इशारनि ते सिंध जा दौरा करे या टीवी जा मालिक बणिजी अहिड़े क़िस्म जी राय रखनि था त पाकिस्तान में सूबा वॾा थी विया आहिनि तंहिंजे करे उन्हनि खे विराइणु घुरिजे। असांखे ॿुधाइणु चाहिनि था त सिंध अॼु फिक्री तौर ते साईं GM साहिब जे फिक्र सां लाॻाप थी चुकी आहे। तव्हांजी अहिड़े क़िस्म जी राय उहा गैर हक़ीक़ी राय आहे। तव्हां माज़ी में सॼी सिंध खे साबिक़ सिंध कयो पर तव्हां सिंध खे साबिक़ सिंध घणो वक़्तु रखी न सघिया। इन करे खेनि ख़बर घुरिजे त सिंध सूबो न आहे। सिंध खे पाकिस्तान कोन खणियो आहे। सिंध पाकिस्तान जे करे न आहे पर पाकिस्तान सिंध जे करे आहे। पाकिस्तान सिंध जे करे आहे ऐं हिन ॻाल्हि ते पाण पंजाब जा दानिशवर मुतफ़िक़ीन त जेकॾहिं सिंध ऐं बंगाल करारदाद पास न कंदा त पाकिस्तान ठहण जो जवाज़ ई कोन हो। इन करे इहा तव्हांजी ख़ाम ख़्याली आहे त असां सिंध खे जाग्राफिकल तौर ते टुकड़ा टुकड़ा कंदासीं। खेनि ख़बर घुरिजे त सिंध जो नौजवान इन मसइले ते मुकमल तौर ते मुतफ़िक़ थी चुको आहे। अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं हुकुमरान हुजनि या वॾी सरकार हुजे इनका सिंध में राय लाथी तॾहिं बि सिंध जो माण्हू उन्हनि जो इस्तक़बाल जूतनि सां कंदो। उन्हनि खे किथे बि ख़ुशाब चयो वेंदो। उन्हनि खे जिथे किथे बूंदा मिलंदा, जिथे किथे भुजा मिलंदा, जिथे किथे पाथर मिलंदा। हा असां तंज़ीमी तौर ते सिंध में कोताहियूं आहिनि पर खेनि ख़बर घुरिजे त कोताहियुनि जे बावजूद बि सॼी सिंध जो नौजवान फिक्र साईं GM साहिब सां लाॻाप थी चुको आहे। उन करे तव्हां ॾिसंदव त 17 तारीख़ GSM लेबर कमेटी जी सरबराही में सॼी सिंध गॾु थींदी ऐं सॼी सिंध गॾु थी करे इहो वचन वरताईंदी त सिंध असांजो वतन आहे। सिंध जी विरासत सिंध जा वसीला कंहिं बि सूरत में उधारियुनि खे ॾियणु क़बूल कोन कंदासीं ऐं हर सूरत में हर हाल में साईं GM साहिब जे फिक्र खे मंज़िल मक़सूद ताईं पहुचाईंदासीं ऐं पंहिंजे वतन जी आज़ादी जो झंडो अक़वाम मुतहिदा में झूलाईंदासीं। इहो असां तव्हांखे 17 तारीख़ ॾेखारींदासीं त कीअं सिंध जा नौजवान साईं GM साहिब जे फिक्र सां मोहबत कनि था ऐं पंहिंजे वतन सिंध सां मोहबत कनि था। ऐं सभिनी GSM जे कारकुन उहिदेदारनि खे जज़्बो ॾियां अहिड़ी ॾुखी सूरत जे बावजूद भी उन्हनि महिनत करे नौजवान खे गॾु कयो आहे। खेनि जसर ॾिजे थी। महिरबानी। पाण हिन मौजूद में तोड़े सलाम हर खिची हर गांव नारा तुझे मीर दा अज GSM महाल जे तरफा ही तहफ़्फ़ुज़ सिंध मार्च जेको सिंध जे तारीख़ी साबित नक्शेगाह
हैदराबाद में थी रहियो आहे उन में शरीक थियण ते तव्हां सभिनी भेनरनि भाइरनि कॉन्फ्रेंस क़यादत जेके कारकुन शरीक थिया आहियो उन्हनि जी मरहबा कयूं था जीअं सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी जीएसएम तहरीक जो सरबराह शबीर जमाली जीएसएम कौमी पार्टी जो चेयरमैन नवाज़ खान ज़ोर जीएसएम महादी सॼी क़यादत जीएसएम मुकेश जीएसआई जीएम सैयद दोस्तों सिंध जे तहफ़्फ़ुज़ जी हीअ रैली आहे हीअ सिंध जे हज़ारे सालनि जे तारीख़ जे तहफ़्फ़ुज़ जी रैली आहे हीअ 1843 में विञायल सिंध जे बहालीअ जे तहफ़्फ़ुज़ जी रैली आहे हीअ सिंध जे कुदरती ऐं क़ौमी ऐं पैदावारी वसीलनि जे तहफ़्फ़ुज़ जी रैली इन जे करे तव्हां जेके में शरीक थिया आहियो वक़्त जे घटि हुजण जे करे कारवाई खे अॻिते वधायूं था सिलसिलो अॻिते वधायूं था तव्हां सां असांजा क़ौमी अॻवान मुखातिब थींदा मोराई खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि अती फरीदी रुकावट हुजे हया सां हूंदियूं वधी सघूं था हटी न ॼाण जीअं देश जीअं न बचनि जीअं सयद जीअं त सिंध हमेशह तरक़ी ऐं ख़ुशहाली खां महरूम रही आहे हिन लाइ साफ़ पाणी कोन्हे अनाज कोन्हे खुराक कोन्हे ग़रीबनि लाइ तालीम ऐं सिहत लाइ को शख़्स आहे त असां हज़ारे सालनि खां सिंध जा वारिस आहियूं असांजे दरिया ते पंजाब जो नाजाइज़ कब्ज़ो आहे सिंध जे हर वसीले पंजाब जो कब्ज़ो आहे इहा कहिड़ी जमहूरियत आहे इहा कहिड़ी रियासत आहे रियासत मां हूंदी आहे रियासत खे सभु बचा बराबरि हूंदा आहिनि पर हिते निके जो फ़र्क़ु रखियो वियो आहे सिंध इन रियासत जे लाइ निजी ऐं पंजाब जे लाइ सही आहे सिंध में स्कूल त आहिनि पर तालीम न आहे अस्पतालूं त आहिनि पर इलाज न आहे हिन जी इनकम सपोर्ट जे नाले ते सिंध जे औरतुनि खे पिनण जहिड़ो कयो वियो आहे छा उन्हनि पैसनि सां असांजी सिंध में इंडस्ट्रियूं कारखाना मिलूं नथी लॻी सघनि त जीअं असांजे सिंध जो औरत बाइज़त पंहिंजी रोज़ी कमाए सघनि सिंध हमेशह पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ सरापा इंतजाम रही आहे ऐं हमेशह रहंदी लतीफ़ साईं फरमायो आहे त नेठ न थींदो सोचणो रहणी न आहे राति नेठ न थींदो सोचणो रहणी न आहे राति सभु कहिड़ी हालात मोटी ईंदो महिंद्रो महिरबानी जीएसएम तहरीक के चेयरमैन मोहतरम शबीर जमाली साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि साथ हलंदो रहे नाच करंदी रहे नौजवान साथियों सिंध जा वारस मुंहिंजूं भेणियूं ऐं जीएसएम कॉन्फ्रेंस जे अॻुवान ऐं फिक्र जीएमसी जा कोयल साथियों जीएसएम जीएसआई जीएमसी जीअं त अॼु असां जेके रेबर कमेटी में मेंबर आहियूं उन सभिनी जे तरफ़ां तहफ़्फ़ुज़ मार्च जे नाले सां रैली कढी वई आहे हिन रैलीअ जो मक़सदु आहे त सिंध में जेके बि कुदरती वसीला आहिनि जेके बि कुदरती नेमतूं आहिनि जेके ख़ुदा जे तरफ़ां सिंध जे माण्हुनि लाइ था थियनि उन्हनि जो तहफ़्फ़ुज़ कयो छो 1947 खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध जी जेका बि कुदरती वसीला आहिनि उहे पंजाब साम्राज्य जबरन कूड़ा कानून कूड़ियूं जेको आहे आइन ठाहे उहे असांजा जेको आहे कब्ज़े में कनि था असांजे समुंड ते कब्ज़ो आहे असांजे दरिया ते कब्ज़ो आहे असांजी गैस ते कब्ज़ो आहे असांजे कोयले ते कब्ज़ो आहे असांजे करे सिंध जा माण्हू उन्हनि जे हासिल जदोजहद था कयूं त पंजाब साम्राज्य जे तरफ़ां असांजे मथां मुख़्तलिफ़ क़िस्म जा केस ऐं कूड़ा कानून क़ाइदा मिले असांखे ज़ेर करण जी कोशिशि कई थी वञे त मुंहिंजा साथियो हीअ सिंध धरती असांजी आहे हिन सिंध धरती जा मालिक असां आहियूं हिन वसीला जा मालिक असां आहियूं हिन ज़मीन जा मालिक असां आहियूं पंजाब साम्राज्य कोरी असांजी धरती ते कब्ज़ो करे चाहे थो असांजी कोई कानूनी हक़ आहे असां उन तहफ़्फ़ुज़ लाइ रोड ते निकिरूं मैदान ते निकिरूं जेकॾहिं असां उन तहफ़्फ़ुज़ न कंदासीं ख़ुदा जो कसम कोई बि ॿाहिरियों माण्हू असांजे हक़ जो तहफ़्फ़ुज़ कोन कंदो उन जे लाइ असां अॼु सभु पार्टियूं इहो पैगाम खणी निकिता आहियूं हिन ॻाढ़े झंडे जेका जीएसएम जे नाले सां अचो सिंध जा माण्हू सिंध जो पंहिंजे घर जो तहफ़्फ़ुज़ कयूं पंहिंजे हुदूद पक्का जी जंग लड़ो पंहिंजे घर जे हिफ़ाज़त जी जंग लड़ो पंहिंजे वसीले जे तहफ़्फ़ुज़ जंग लड़ो
धरती तंग कर छॾी आहे सुभाणे असांखे धरती हिते कढंदा त महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी असांखे उमेदु आहे त सिंध जो माण्हू पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजे तहफ़्फ़ुज़ लाइ जदोजहद कंदो ऐं असां छाना बछाना कढूं ऐं असां मरण घड़ी ताईं पंहिंजे सिर जो नज़रानो रखी तव्हांजे धरतीअ जी असांजे पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त कंदासीं तहफ़्फ़ुज़ कंदासीं जीअं सिंध